केस दाख़िल थियण जे हवाले सां मां आगाह कंदा हलूं त सिंध टीवी न्यूज़ गंबट जे रिपोर्टर हाकिम भट्टी जे पुट जे पुरस्कार फोत थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। हाकिम भट्टी जी फ़रियाद ते 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। केस में पारस भट्टी जी ज़ाल ससुई सोरे ज़ुल्फ़कार ऐं साले ग़ुलाम मुर्ज़ा खे बि नामज़द कयो वियो आहे। अव्हांखे इन ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध टीवी न्यूज़ गंबट जे रिपोर्टर हाकिम भट्टी जे पुट जे पुरस्कार फोत थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। हाकिम भट्टी जी फ़रियाद ते 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। केस में पारस भट्टी जी ज़ाल ससुई सोरे ज़ुल्फ़कार ऐं साले ग़ुलाम मुर्ज़ा खे बि नामज़द कयो वियो आहे। अव्हांखे इन ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध टीवी न्यूज़ गंबट जे रिपोर्टर हाकिम भट्टी जे पुट जे पुरस्कार फोत थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। हाकिम भट्टी जी फ़रियाद ते 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। केस में पारस भट्टी जी ज़ाल ससुई सोरे ज़ुल्फ़कार ऐं साले ग़ुलाम मुर्ज़ा खे बि नामज़द कयो वियो। अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध टीवी न्यूज़ गंबट जे रिपोर्टर हाकिम भट्टी जे पुट जे पुरस्कार फोत थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। हाकिम भट्टी जी फ़रियाद ते 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। केस में पारस भट्टी जी ज़ाल ससुई ज़ोरे ज़ुल्फ़कार ऐं साले ग़ुलाम मुर्तज़ा खे बि नामज़द कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे गंबट खां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर हाकिम भट्टी। जी हाकिम, केस दाख़िल थियो आहे, इन बाबति आगाह कजो। गंबट थाने ते पारस अली भट्टी जेको नंढो आहे हुनजो पुटु हुनजे सोहरे ऐं हुनजे साले ऐं हुनजी घरवारी हमिलो करे हुनखे शदीद ज़ख़्मी कयो, जंहिं सबबु दिलि बि नथो घटाड़ो करे वियो, जंहिंजो गंबट थाणे ते केस दाख़िल कयो। हिन वक़्तु हिन जवाबदार हिकु बि गिरफ़्तार न थियो। आई जी सिंध ऐं SSP खेरपुर खां घुर कयूं था त हिकदमि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे बेचैनी ख़तमु कयो। ॿी सूरत में SP खेरपुर एहतिजाज ठीकु आहे हाकिम, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।